अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठूर बाबा ला मौजू कलाम। भरवसो टुटल ख़ुशहालीअ वारो गुज़रियल वक़्तु ॾुखियो आहे। छा अहिड़ो ख़ुशहालीअ वारो वक़्तु वरी मोटी ईंदो आहे? जंहिं ते नाज़ हुयो इहो पंहिंजो कोन थियो। जंहिं ते नाज़ हुयो इहो पंहिंजो कोन थियो। तक़रीबन मतिलबु पंहिंजो पसंदि सभु कंहिं पंहिंजी आहे। भरवसो टुटल ख़ुशी वारो गुज़रियल वक़्तु ॾुखियो आहे। छा अहिड़ो ख़ुशहाली वारो वक़्तु वरी मोटी ईंदो आहे? कीअं लिकाई असां पंहिंजी लाचारगी, कीअं लिकाई असां पंहिंजी लाचारगी। आऊ चंड ऐं अकेला ऐं रातिनि जी कहाणी आहे। भरवसो टुटल ख़ुशहालीअ वारो गुज़रियल वक़्तु ॾुखियो आहे। छा अहिड़ो ख़ुशहाली वारो वक़्तु वरी मोटी ईंदो आहे? ज़रूरी त कोन्हे जेको ॿाहिरि खां मुस्कुराईंदो आहे। ज़रूरी त कोन्हे जेको ॿाहिरि खां मुस्कुराईंदो आहे इहो अंतर में बि ख़ुशि आहे। भरवसो टुटल ख़ुशहालीअ वारो गुज़रियल वक़्तु ॾुखियो आहे। छा अहिड़ो ख़ुशहाली वारो वक़्तु वरी मोटी ईंदो आहे? कॾहिं त मिठे समुंड मिज़ाज शख़्स मिले, कॾहिं त मिठे समुंड मिज़ाज शख़्स मिले जंहिंजो हिकिड़ो किनारो उहो बि 80 सम्झूं था असांजो आहे। भरवसो टुटल ख़ुशहालीअ वारो गुज़रियल वक़्तु ॾुखियो आहे। छा अहिड़ो ख़ुशहाली वारो वक़्तु वरी मोटी ईंदो आहे? या अल्लाह रब्बिल आलमीन, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे, ख़ैर कर, रहम करम कर। या अल्लाह रब्बिल आलमीन, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे, ख़ैर कर, रहम करम कर। मिठूअ जी आस उमेद पुॼाए, मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। महिरबान भलायूं सभु सणायूं कर, इहा इल्तिजा आहे। भरवसो टुटल ख़ुशहालीअ वारो गुज़रियल वक़्तु ॾुखियो आहे। छा अहिड़ो ख़ुशहाली वारो वक़्तु वरी मोटी ईंदो आहे?